नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे बांदी रोड ते वधंदड़ गंदगी, गटरनि जो पाणी नेकाल न थियण जे मिलंदड़ शिकायतनि फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट सफदर अली मैसर शहर में निकिरी पियो। इन सिलसिले में फर्स्ट सिविल जज सफदर अली मैसर, चेयरमैन म्युनिसिपल कमेटी मोरो नज़ीर अहमद मेमण, CMO मोरो खलीक, म्युनिसिपल अमले पुलिस सां गॾु मोरो शहर जे मुख़्तलिफ़ वार्डन में मेन रोड, बांदी रोड, दादू रोड, गचेरो रोड, तरस रोड, मेन शाही बाजार, सब्जी मार्केट, अनाज मार्केट, बूट मार्केट समेत मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं घटियुनि जो विज़िट कई। विज़िट दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते गंदगी जा ढेर ऐं गंदो पाणी ॾिसी सख़्त कावड़ जो इज़हार कयो। उतां जे रवासियुनि जी दाह शिकायत ते चेयरमैन म्युनिसिपल कमेटी नज़ीर अहमद मेमण, CMO खलीक ऐं सफ़ाई कराईंदड़ इंचार्ज मुकेश कुमार, नूर हसन समूह खे मोरो शहर ऐं हुन जे मुख़्तलिफ़ पाड़नि में सफ़ाई करे शहर खे साफ़ सुथरो माहौल मुहैया करे ॾियण जी हिदायत कई है। हिते शहरनि खे सहूलियत फराहम कई वञे। अमले जो जेको कमु है उहो उन खां करायो वञे। ॿी सूरत में सख़्त कार्रवाई कई वेंदी, जंहिंखे म्युनिसिपल इंतज़ामिया अमले खे सफ़ाई ते मुक़रर करे छॾियो। जॾहिं त फर्स्ट सिविल जज शहर जे अक्सर मेन रस्तनि ते शहरनि पारां कयल गैर कानूनी हद दख़लनि खे पिणु ख़तमु करण जो हुकुम ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।